नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे राणीपुर मां ख़बर ॾींदा हलूं त सिंध जो नाले वारो ॾाहो ऐं तारीख़दान अता मोहम्मद भंभरो 87 वरे जी ॼमार में ॻोठ बचल भंभरो में हिन फ़ानी दुनिया में लाॾाणो करे वियो। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो राणीपुर में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम शेख पंहिंजी रिपोर्ट में। नाले वारो महक़क़ तारीख़ जो ॼाणू अता मोहम्मद भंभरो 90 वरनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो आहे। अता मोहम्मद भंभरो अंग्रेज़ी ॿोली जो ॼाणू सिंध जो नामियारो महक़क़ मोर कलमकार हो, जंहिं जा केतिरा ई किताब छुपियल आहिनि। खेसि हुकूमत पारां एवॉर्ड ॾियण लाइ पिणु मुंतख़िब कयो वियो हो, जेको हिन सिंध जे आशिक़ उहो चई इनकार करे छॾियो त जेकी रियासत सिंधनि सां ॾाढायूं करे उन खां मां एवॉर्ड कीअं वठां। अता मोहम्मद भंभरो 1 फरवरी 1936 ते तालको सोबेदेरो ज़िले खैरपुर जे ॻोठ बचल भंभरो में मोहम्मद बख्श भंभरो जे घर में जनमु वरितो। हिन प्राइमरी तालीम ॻोठ हमज़े रकाणी प्राइमरी स्कूल मां हासिलु कई ऐं अंग्रेज़ी तालीम जा पहिरियां 5 दर्जा तॾोके एवे स्कूल हिंगोरजा मां हासिलु कयईं। मैट्रिक ताईं थरमीरा जे हाई स्कूल मां तालीम हासिलु करे बाद में खैरपुर मीरज जे मुमताज़ कॉलेज मां BA जी डिग्री हासिलु कयईं। हिन LLB जी तालीम लाइ SM लॉ कॉलेज कराची में अची दाख़िला वरिती। कानून डिग्री हासिलु करण खां पोइ वकालत जी शुरूआति गंबड़ जे वकील हादी शेख सां गॾु कयईं, जॾहिं त नामियारे वकील ऐं मशहूरु शाइर शेख अयाज़ सां गॾु पिणु हिन 1970 धारे 6 महीना ऐं 1980 धारे पिणु 6 महीना वकालत कई। अता मोहम्मद भंभरो सहाफ़ती ख़िदमतूं बि सर अंजाम ॾिनियूं। हिन लॻभॻि 1967 धारे होशूर सालो जारी कयो, जंहिंखां पोइ DPR लागू थी ऐं होशूर साले जो आख़िरी पर्चो 1974 में पधिरो थियो। उन दौरान भंभरे साहब जूं कहाणियूं ऐं लिखड़ियूं होशूर समेत 2 रसालनि में शाया थींदियूं रहियूं। 1980 में हिन ॿारनि लाइ हिकु ईरानी अदब जो किताबु तर्जुमो कयो, तोणे रूसी ॿोलियुनि मां बि ॿारनि जा अदब जा बहितरीनु किताब तर्जुमा कयईं। अता मोहम्मद भंभरो 1983 ऐं 1986 वारे MRD तहरीक जे शहीदनि ते शाइरी पिणु कई। 1999 धारे हिन हैदराबाद में अची राश बज़ीर थियो। उन साल हिन हेनरी करंस जे किताब सिंध जा क़दीम आसार नाले सां तर्जुमो कयो। अहिड़ी रीति हिन तर्जुमे जे फ़न खे बाक़ाइदे सां ध्यानु ॾियणु शुरू कयो। सिंध जो मेहरान नाले किताब पिणु अंग्रेज़ी मां तर्जुमो कयो। संदसि 100 खां वधीक किताब सिंधीअ में तर्जुमो थियल आहिनि। अता मोहम्मद भंभरो सिंधू लिखत ते पिणु कमु कयो। अता मोहम्मद भंभरो पंहिंजे क़लमी पोरे सां केतिरा ई किताब लिखी शाया कराया। सोगवारनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अता मोहम्मद भंभरो सिंध जो आशिक़ु हुयो। उन सां सिंध जा नौजवान इंतिहा दर्जे जी मोहबत कंदा हुया। अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सोगवारनि वधीक चयो त हू ॻोठ में तालीम लाइ इक़लाब आंदो। उनजी महिनत ऐं जिदत सां ॻोठाणा तालीमी याफ़्ता आहिनि। अता मोहम्मद भंभरे जो विछोड़े जो ख़ाल सदियुनि ताईं भरे न सघिबो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।